नाज़रीन, हिक सिंध हिक सकाफ़त जे सिरे हेठ कलंदर जी नगरी में बि सकाफ़ती रंग निखरी पिया। राग रिहाण जी महफ़िल बि थी गुज़री। ॾिसूं था रियाज़ जमाली जी ही रिपोर्ट। टोपी अजरक पटिको कुहार वो आहे असांजी सुञाणप यार, आहे असांजी सुञाणप यार, वो सहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू। नाज़रीन, सॼी सिंध जीअं कलंदर शहबाज जी नगरी में बि सकाफ़त जा गुल निखरी पिया आहिनि। हिन वक़्तु सिंहण जे तारीख़ी किले ते धरती टीवी जे सर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे हवाले सां लाल शहबाज ट्रस्ट ऐं जेको आहे सिंहण प्रेस क्लब तरफ़ां हिकु शानदार प्रोग्राम मुनक़द कयो आहे। हिते जेके महिमान आयल आहिनि ऐं शहरी आयल आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू आयल आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त ही ॾियारो कीअं था मल्हाइनि। बेसिकली असांजी सकाफ़त विरसनि ते डिपेंड थी करे। जीअं असां सदायूं था त भई असां सिविलाइज़ेशन जी माउ हूं, इंडस सिविलाइज़ेशन जी सिंध माउ आहे। ऐं जॾहिं असां विरसनि जी मालिकीअ जा दावेदार थियूं था त पोइ हीउ विरसो बि असांजे उन्हनि हक़ीक़ी विरसनि में शामिलु हुजे थो। ऐं सेवण जे हिसाब सां तव्हां ॾिसो त असां वटि ॿ हवाला आहिनि, हिकिड़ो कलंदर, ॿियो किलो। पहिरीं ॻाल्हि त सिंधी मीडिया खे जस ॾींदुसि जंहिं पहिरियों चकर इहो हिकिड़ो ट्रेंड विधो आहे, हिकु सिंध ऐं हिकु सकाफ़त जेको इदारो आहे कल्चर डिपार्टमेंट आहे, उनखे मैसेज ॾियणु था चाहियूं। असांजा उहे माण्हू जेके हिन आसार क़दीमनि खां वांझियल आहिनि, हिननि खां वाक़ुफ़ु न आहे, उन्हनि खे असीं मैसेज ॾियणु था चाहियूं त जहिड़े तरीक़े सां अजरक, टोपी, डांद गाॾी, उठ गाॾी या हर असांजो कल्चर आहे, हिकिड़ी सकाफ़त आहे, त अहिड़े तरीक़े सां हीअ बि आसार असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि, बल्कि असांजे जान जिस्म जो हिकु हिसो आहिनि। असांजी ज़रूरत आहे इहा आहे त असां हिननि आसार क़दीमा ते जेके कब्ज़ा थी विया आहिनि या हिननि जी जेका मरमत नथी थिए त हुकूमत खे असां नोटिस में ॾियारियूं त उहे कब्ज़ा हटाए वञनि। धरती न्यूज़ वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं असां, जंहिं हीउ मेलो मचायो आहे ऐं सभिनी खे गॾु कयो आहे। हीउ सकाफ़ती ॾियारो जस्ट तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ईद जो ॾियारो हूंदो आहे, असां ईअं ई ॾियारो मल्हायूं पिया। नाज़रीन, सिविल सोसाइटी जो ऐं जेके हिते आयल शहरी आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उन्हनि इहो चयो त असां जस्ट पेश कयूं था धरती टीवी खे, जीअं असांखे हिते हिकु जॻह ते गॾु कयो आहे ऐं हिन दफ़े हिकु सकाफ़त हिकु सिंध जे उनवान सां। उन खां हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त सकाफ़त सां गॾु, टोपी अजरक सां गॾु जेके पंहिंजी तारीख़ी जॻहियूं आहिनि, तारीख़ी पंहिंजा विरसा आहिनि, उन्हनि खे पिणु बचाइणु घुरिजे। छाकाणि त असांजा जेके सिंध में तारीख़ी विरसा आहिनि, तारीख़ी जेके क़िला आहिनि, कोट आहिनि ऐं कारूंझर आहे, उन सां गॾु ॿियो खोड़ सारियूं तारीख़ी असांजा विरसा आहिनि, उन्हनि खे पिणु बचाइणु घुरिजे। कैमरामैन शाहिद टालपुर सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती टीवी 7।